नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह चयो आहे त असां वटि 1,35,000 उस्ताद अहिड़ा आहिनि जिन खे रियाज़ी ऐं साइंस पढ़ाइणु न ईंदी आहे। तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह एजुकेशन वर्कशॉप खे ख़िताब कंदे चयो आहे त सिंध में सभ खां वॾो चैलेंज इहो आहे त उस्तादनि जे हिकु वॾे अंग खे रियाज़ी ऐं साइंस जा मज़मून पढ़ाइणु न ईंदा आहिनि। सरदार शाह चयो त असां हिननि उस्तादनि खे सिस्टम मां नथा कढे सघूं, खेनि एडजस्ट करणो पवंदो। हिननि चयो असां मञूं था त जिन उस्तादनि खे रियाज़ी ऐं साइंस जा मज़मून पढ़णु नथा अचनि उहे कमज़ोर आहिनि, पर खेनि कढी नथा सघूं। पर हाणे कोशिशि करे रहिया आहियूं त अहिड़ा उस्ताद भर्ती करियूं जंहिंखे रियाज़ी ऐं साइंस जहिड़ा मज़मून बि पढ़ाइणु ईंदा हुजनि। तालीम वारे सूबाई वज़ीर चयो त सिंध में तइलीम जे मयार खे बहितर बणाइण जूं कोशिशूं करे रहियो आहियां ऐं मूंखे ख़बर आहे त सूबे में कई स्कूलनि जूं इमारतूं ज़बू हार आहिनि, पर उन खे बहितर करण में वक़्तु लॻंदो। हिननि चयो आहे त असांखे पंहिंजे सिस्टम खे बहितर करणो आहे। असां जे साम्हूं कई चैलेंज ईंदा आहिनि, पर मां वाइदो करियां थो त ईमानदारी ऐं ध्यानदारी सां तइलीम खाते में बहितरी आणण लाइ कमु कंदो रहंदुसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।